औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरेजो। अॼु 9 जून 2025 जो ॾींहुं आहे। अॼु असांजो मौज़ू आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिज़ा जी मेन ईदगाह। ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिज़ा जी ईदगाह जो प्लाट मोले ॾिनो आरिजो ऐं मोहम्मद इलियास आरिजो जन ॾिनो हो। प्लाट मिलण खां पोइ ॻोठ वारनि मिली करे ईदगाह जे चौधारी ओॾकी भित कढी हुई ताकी ईदगाह जी हदबंदी नुमाया थिए ऐं माण्हू नमाज़ अदा करे सघनि। इहो सिलसिलो जारी सारी हुयो। ॿियो भेरो 1960 ईस्वीअ में हिन ईदगाह जी अॾावत थी। हिन ईदगाह जे चौधारी भित ॾिनी वई। हिन ईदगाह में अंदरि हिकु खुही बि खोटाई वई। हिन ईदगाह खे पहिरियों हिकु काठ जो दरवाज़ो बि ॾिनो वियो। हिन ईदगाह जी अॾावत लाइ सिरूं जुमा ख़ान आरिज़े जन ॾिनियूं हुयूं ऐं पिणु मज़ूरनि जी मानी खाइण जी ज़िमेवारी बि जुमा ख़ान आरिज़े पंहिंजे सिर ते खई हुई। हिन ॻोठ जे ईदगाह जी अॾावत में पूरे ॻोठ वारनि हिसो वरितो हो। टियों भेरो 1976 ईस्वीअ में हिन ईदगाह जी अॾावत सरकारी तौर ते थी हुई। हिन दफ़े हिन ईदगाह में हिकु लोहो दरवाज़ो बिहारियो वियो हुयो। ॾींहों ॾींहुं रोड मथे थींदो थिए वियो ऐं ईदगाह हेठि थींदी रही। वरी 2022 में वॾनि मींहनि जे पवण जे करे ईदगाह में पाणी बीहण लॻो। उन्हीअ मसइले खे ॾिसंदे 2023 में SSP सैयद फिदा हुसैन शाह साहब जन हिन ईदगाह में बंजूअ जो भराव विझराए ॾिनो। बंजू पवण खां पोइ हींअर ईदगाह रोड जे बराबरि थी वई आहे। हिन ईदगाह में वण पिणु जाम पोखियल आहिनि। उन जे करे ईदगाह में शाम जाम रहंदी आहे। 2025 में उहे वण कटराए ऐं शांगाए ऐं विकिरो करे उन्हनि पैसनि मां मोहम्मद शफ़ा आरिजो जन ईदगाह में रहियल बंजूअ जे कुझु टालियुनि खे लहिराए करे ऐं उन बंजूअ जी लेवल कराए ऐं निमाज़नि जे सिफ़ुनि लाइ सिरूं ज़मीन में खोड़ायूं वयूं आहिनि। भित खे कलर कराए क़ुरानी आयात ऐं भिटाईअ जा शेर लिखाया विया आहिनि ऐं लोहे दर खे बि पटराए मथे करे मरमत कराए कलर कराए हयो वियो आहे। हीअ ईदगाह जॾहिं खां ठही आहे तॾहिं खां ईद जे निमाज़ुनि जी इमामत अल्लामा मौलाना मुफ़्ती हिदायतुल्लाह आरिज़वी साहब जन कंदा रहिया आहिनि। पोइ संदन फर्ज़ंद अर्जमंद हाफ़िज़ मोहम्मद आरिजो उर्फ़ साईं नाले मिठो आरिजो साहब जन ऐं हींअर 2025 में संदसि पोटे सरदार अहमद आरिजे साहब जन ईद जे नमाज़ जी इमामत जूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि।
ऐं ज़बानी रवायतूं इहे बि ॿुधाइनि थियूं त जॾहिं प्लाट ईदगाह जे लाइ जो वक़ुफ़ु कयो वियो हो त साईं हनीफ़ शाह जा वॾेरा रवायतुनि में अचे थो त निमाज़ पढ़ाईंदा हुया। उन खां बाद में साईं ताश बहमन खोखर साहिब जन बि नमाज़ अदा कराईंदा रहिया आहिनि। अहिड़ी तरह सां हीअ ईदगाह ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिज़ा जी तव्हांजे स्क्रीन ते नज़र अचे थी, जंहिंजे मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ दौरनि में जेके कमकारियूं थिया ऐं किन किन माण्हुनि ख़िदमतूं ॾिनियूं उहो तव्हांजे स्क्रीन ते उनखे पेश कयो वियो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, जज़ाकल्ला।